शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 28/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार हाणे ड्रामा जो चक्कर पूरो थींदो आहे। तव्हां खीर खंड थी करे नई दुनिया में अचिणो। तव्हांखे खीर खंड थी करे नई दुनिया में अचिणो आहे। हुते सभु खीर खंड आहिनि, हिते सभु लूणु पाणी आहिनि। प्रश्न आहिनि, तव्हां त्रिनेत्री ॿार के नॉलेज खे ॼाणे करे त्रिकालदर्शी ठही विया आहियो। उत्तर आहे, तव्हां हाणे सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जी नॉलेज तव्हांखे मिली आहे। सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं जी हिस्ट्री जोग्राफी तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे कि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। संस्कार आत्मा में आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि ॿार नाम रूप खां न्यारो ठहो, पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झो। नाम रूप खां न्यारो ठहो, पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झो। गीता धीरज सर मनुआ। ओम शांति। कल्प कल्प ॿार चईंदा आहिनि ऐं ॿार ॼाणंदा आहिनि। दिलि थींदी आहे कि जल्दी सत्युग अची वञे त हिन दुख सां छुटी वञूं, परंतु ड्रामो ॾाढो धीरे धीरे हलण वारो आहे। बाप धीरज ॾींदा आहिनि, बाक़ी थोरा रोज़ आहिनि। वॾनि द्वारा बि आवाज़ ॿुधंदा रहंदा कि दुनिया बदिलणी आहे। जो बि वॾा वॾा पोप जीअं उहे बि चईंदा आहिनि न दुनिया बदिलण वारी आहे। अच्छा, पोइ पीस कीअं थींदी? हिन समय त सभु लूणु पाणी आहिनि। हाणे असां खीर खंड थी करे रहूं था। हुन तरफ़ दिन प्रतिदिन लूणु पाणी थींदो वेंदो आहे। आपस में लड़ी झगड़ी करे ख़त्म थियण वारा आहिनि। तयारी थिए थी। ये ड्रामा जो चक्कर हाणे पूरो थींदो आहे। पुराणी दुनिया पूरी थींदी आहे, नई दुनिया जी स्थापना थिए थी। नई दुनिया सो पुराणी, पुराणी सो नई पोइ ठहींदी। इन खे दुनिया जो चक्कर चईंदासीं, जो फिरंदो रहंदो आहे। ईअं न कि लाखों वर्ष पोइ पुराणी दुनिया नई थींदी न। तव्हां ॿार सुठी रीति ॼाणे चुकिया आहियो। भगत बिल्कुलु ई अलॻि आहिनि। तव्हां ॿार सुठी रीति ॼाणे चुकिया आहियो। भक्ति बिल्कुलु अलॻि आहे। भक्ति जो कनेक्शन रावण सां गॾु आहे। ज्ञान जो कनेक्शन परमात्मा राम सां गॾु आहे। इहे तव्हां हाणे सम्झी विया आहियो। हाणे बाप खे बुलाईंदा ई आहिनि, हे पतित पावन अचो, अची करे नई दुनिया जी स्थापना करो। नई दुनिया में ज़रूरु सुख हूंदो। हाणे ॿार नंढा अथवा वॾा सभु ॼाणे विया आहिनि कि हाणे घरु हलणो आहे। इहो नाटक पूरो थींदो आहे। असां वरी खां सतयुग में वेंदासीं, पोइ 84 जन्मनि जो चक्कर लॻाइणो आहे। स्व आत्मा जो दर्शन थींदो आहे। सृष्टि चक्कर जो अर्थात आत्मा खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। उनखे चइबो आहे त्रिनेत्री। हाणे असां आत्माउनि खे 84 जन्मनि जो चक्कर जो ज्ञान मिलियो आहे। अर्थात मां आत्मा हाणे ॼाणंदी आहियां कि मां आत्मा कीअं सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग चक्कर लॻाए करे आई आहियां। त मूंखे मां त्रिनेत्री आहियां। हाणे तव्हां त्रिनेत्री आहियो ऐं सभी मनुष्यनि खे स्थूल नेत्र आहिनि। ज्ञान जो नेत्र कोई खे न आहे। हाणे असांखे ज्ञान जो नेत्र अर्थात सम्झ मिली आहे कि कीअं इहा सृष्टि पहिरियों सत्युग हुई, पोइ त्रेता, द्वापर, कलयुग, हिन में छा छा थियो। इहे दिमाग़ में फिरंदो रहे। त्रिनेत्री ठहियो तॾहिं त्रिकालदर्शी ठहियो। सॼी आत्मा जो ज्ञान मिलंदो आहे न। त्रिनेत्री ठहियो तॾहिं त्रिकालदर्शी ठहियो। सॼी आत्मा जो ज्ञान मिलंदो आहे न।
आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। संस्कार आत्मा में रहंदा आहिनि। आत्मा अविनाशी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि नाम रूप सां न्यारा ठहो, पंहिंजे खे अशरीरी सम्झो, देह न सम्झो। इहे बि ॼाणंदा आहियो असां अधु कलाक सां परमात्मा खे यादि कंदा आहियूं। इन में सभु जास्ती दुख थींदो आहे। जॾहिं जास्ती दुख थींदो आहे तॾहिं जास्ती यादि कंदा आहियूं। हाणे केतिरो दुख आहे, अॻियां एतिरो दुख न हुयो। सभी ॿाहिरां वारा आया। जॾहिं खां ॿाहिरां वारा आया तॾहिं खां राजाई माण्हुनि में आपस में लड़िया, जुदा थिया। सतयुग में त हिकु ई राज्य हुयो। एतिरो जॾहिं ॿाहिरां वारा हिन दुनिया में आया तॾहिं फूट पड़ी। हाणे असां सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं जी हिस्ट्री जोग्राफी सम्झी विया आहियूं। सतयुग त्रेता में हिकु ई राज्य हुयो। ईअं हिकु जी डिनाइस्टी कोई जी हूंदी न आहे जीअं सतयुग में हुई। क्रिश्चन में बि ॾिसो फूट आहे। हुते त सॼो विश्व हिक जे हथ में रहंदो आहे। उहो सिर्फ़ु सतयुग त्रेता में ई हूंदो आहे। इहा बेहद जी हिस्ट्री जोग्राफी हाणे तव्हांजी ॿुधी में आहे। ॿियो कोई सत्संग में हिस्ट्री जोग्राफी अक्षर न ॿुधंदा। ॿियो कोई सत्संग में हिस्ट्री जोग्राफी अक्षर न ॿुधंदा। हुते त रामायण महाभारत आदि ॿुधाईंदा आहिनि। हिते इहे ॻाल्हियूं आहिनि। हिते आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी। तव्हांजी ॿुधी में आहे। ऊच असांजो बाबा आहे। बाबा जो शुक्रिया आहे जंहिं सॼो ज्ञान असांखे ॿुधायो आहे। हिकु आत्माउनि जो झाड़ आहे, ॿियो आहे मनुष्यनि जो झाड़। मनुष्यनि जे झाड़ जे मथे में केरु आहे? ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा खे ई चईंदासीं। इहे ॼाणंदा आहियो ब्रह्मा मुख्य आहे, परंतु ब्रह्मा जे पुठियां छा हिस्ट्री जोग्राफी आहे इहे कोई ॼाणंदो न आहे। हाणे तव्हांजी ॿुधी में आहे ऊच बाबा रहंदा बि परमधाम में आहिनि। पोइ सूक्ष्म वतन जो बि तव्हांखे मालूम आहे। मनुष्य ई फ़रिश्ता ठहींदा आहिनि, इन करे सूक्ष्म वतन ॾेखारियो आहे। तव्हां आत्माऊं ईंदा आहियो, शरीर त सूक्ष्म वतन में न ईंदो न। तव्हां आत्मा वेंदा आहियो, शरीर त सूक्ष्म वतन में न वेंदा। वेंदा कीअं आहियो उनखे चइबो आहे टियों नेत्र, दिव्य दृष्टि अथवा ध्यान बि चईंदा आहिनि। कीअं वेंदा आहियूं असां सूक्ष्म वतन में? हाणे जबकि शरीर भी आहे त सूक्ष्म वतन में असां टियों नेत्र द्वारा, सम्झ द्वारा, दिव्य दृष्टि द्वारा ध्यान भी चईंदा आहियूं हुनखे। तव्हां ध्यान में ब्रह्मा विष्णु शंकर खे ॾिसंदा आहियो। माण्हू ॾेखारींदा आहिनि शंकर जी अखि खुलण सां विनाश थी वियो। हाणे हिन सां कोई सम्झी न सघिया। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो विनाश त ड्रामा अनुसार थियणो ई आहे। आपस में लड़ी करे विनाश थी वेंदो। बाक़ी शंकर छा कंदा? वो ड्रामा अनुसार नाम रखी छॾींदा। त सम्झाइणो पवंदो आहे ब्रह्मा विष्णु शंकर टे। स्थापना जे लाइ ब्रह्मा खे रखियो आहे, पालना जे लाइ विष्णु खे, विनाश जे लाइ शंकर खे रखी छॾियो आहे। वास्तव में ये ठहियल हिकु ड्रामो आहे। शंकर जो पाठ कुछ भी ना है। ॾिसो ब्रह्मा जे संगम युग ते, ब्रह्मा और शंकर जो संगम युग ते, विष्णु जो सतयुग में। वो भक्ति मार्ग में भी माण्हू यादि कंदा आहिनि। शंकर जो पाठ कुछ ना आहे। ब्रह्मा विष्णु जो पाठ सॼे कल्प में आहे। अलॻि अलॻि नाम रूप में आहे न। ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा। ब्रह्मा जे भी 84 जन्म पूरा थींदा त विष्णु जा भी थींदा।
शंकर जो जन्म मरण का न्यालो इन करे शिव शंकर के मिलाए छॾियो अथनि। वास्तव में शिव की त ॾाढो पाठ आहे, पढ़ाईंदा आहिनि न। शिव बाबा खे ॾाढो पाठ आहे, छोजी शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि न। भॻवान खे चईंदा आहिनि नॉलेजफुल। अगरि प्रेरणा सां कार्य कंदो त सृष्टि चक्र जो ज्ञान कीअं ॾींदा। इन करे बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार प्रेरणा जी कोई ॻाल्हि न आहे, बाप खे त अचिणो पवंदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿार मुंहिंजे में सृष्टि चक्र जो ज्ञान आहे, मूंखे इहो पाठ मिलियो आहे, हिन करे मूंखे ई ज्ञान सागर नॉलेजफुल चईंदा आहिनि। शिव बाबा जो पाठ छा आहे, उहो सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। नॉलेज कंहिंखे चइबो आहे, उहो त जॾहिं मिलनि तॾहिं पतो पए। मिलियो ई न त अर्थ जो कीअं मालूम पए, उहो त जॾहिं मिले बाबा, है न, जॾहिं मिले तॾहिं पतो पए नॉलेज जो। त अर्थ मिलियो ई न त अर्थ खे कीअं मालूम पवंदो। अॻियां तव्हां बि चईंदा हुया ईश्वर प्रेरणा कंदा आहिनि, उहो सभु कुझु ॼाणंदा आहिनि। असां जो पाप कंदा आहियूं ईश्वर ॾिसंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे धंधो मां न कंदो आहे, माण्हू चईंदा आहिनि। है न, बाबा चईंदा आहिनि कि मां ज्ञान जो सागर आहियां। नॉलेज कंहिंखे चइबो आहे, उहो त जॾहिं बाबा मिले तॾहिं तव्हांखे ॿुधाए, तॾहिं तव्हांखे पतो लॻे नॉलेज छा थींदी आहे। अचे ई न त कीअं पतो लॻंदो। अॻियां तव्हां बि चईंदा आहियो ईश्वर प्रेरणा कंदा आहिनि, उहो सभु कुझु ॼाणंदा आहिनि, है न। अॻियां तव्हां बि ॼाणंदा आहियो कि ईश्वर असांखे प्रेरणा कंदा आहिनि, उहे सभु कुझु ॼाणंदा आहिनि। भक्ति मार्ग में माण्हू चईंदा आहिनि असां जो पाप कंदा आहियूं उहो ईश्वर ॾिसंदो आहे, लेकिन हाणे बाबा असांखे हुनजो उत्तर ॾियनि था कि मां इहो धंधो न कंदो आहे। इहे त जीअं कर्म कंदा आहिनि उनजी ख़ुदि ई सज़ा भोगंदा आहिनि। मां कंहिंखे छो ॾींदमि, न कोई प्रेरणा सां सज़ा ॾींदो आहे। मां प्रेरणा सां करां त जीअं मां सज़ा ॾिनी, कोई खे चइण कि इन्हनि खे मारो, इहे बि दोष थी वियो न। चइण वारो बि फसी वञे त भॻवानु छो फसे, न। असां त ज़रूरु माण्हू त चईंदा आहिनि ग़लती कई अथई त हिनखे फांसी ॾियो, पर कंहिंखे मारणु त ग़लति ॻाल्हि आहे। चलो हुन ग़लति कई, असां बि त ग़लति था करूं त असां ते दोष पइजी वेंदो न, चइण वारो फसी वेंदो। शंकर प्रेरणा ॾे त उहो बि फसी वञे। बाप चईंदा आहिनि मां त तव्हां ॿारनि खे सुख ॾियण वारो आहियां, तव्हां मुंहिंजी महिमा कंदा आहियो बाबा, दुख हरो। मां थोरी दुख ॾींदो आहे कंहिंखे। चलो कंहिं ग़लती कई बि हुनखे असां चऊं बि फांसी ॾियो त हुनखे त दुख त थींदो। असांखे त लॻंदो भई हुन ॾिनई त हुनखे हुनजो कर्म जो फल मिलंदो, लेकिन उहो त ड्रामा अनुसार मिले न, असां छो ॾियूं हुनखे। त दुनिया वारा त जो करनि था करणु ॾियो। हाणे असां त ज्ञान मार्ग में आहियूं, असां त छुटल आहियूं। हाणे तव्हां ॿार बाबा जे सम्मुख वेठा आहियो त केतिरी ख़ुशी थींदी आहे। हिते डायरेक्ट वासना ईंदी आहे, बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। इन्हनि खे मेलो चइबो आहे। सेंटर ते तव्हां वेंदा आहियो, उते कोई आत्मा ऐं परमात्मा जो मेलो न चईंदासीं। आत्मा ऐं परमात्मा जो मेलो हिते लॻंदो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो मेलो लॻल आहे। बाबा ॿारनि जे विच आया आहिनि, आत्मायूं सभु हिते आहिनि। आत्मा ई यादि कंदी आहे कि बाबा हिन सृष्टि ते आयल आहिनि। इहे सभिनि खां सुठो मेलो आहे न, इहे सभिनि खां सुठो मेलो आहे जंहिंसां मनुष्य पारस बुद्धि ठही वेंदो। बाबा चयो त इहे सभिनि खां सुठो मेलो आहे जंहिंसां मनुष्य पारस बुद्धि थींदा आहिनि। आत्मा ऐं परमात्मा जो मिलन सभिनि खां सुठो मेलो आहे जंहिंसां असां मनुष्य आत्मा ऐं पारस बुद्धि ठहींदा आहियूं। उन मेलनि में त मनुष्य मेरा थी वेंदा आहिनि।
पैसा बर्बाद कंदा रहंदा आहिनि, मिलंदो कुझु न आहे। उन्हनि खे मायावी आसुरी मेलो चइबो आहे। ये ईश्वरीय मेलो आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां बि आसुरी मेले में हुयो, हाणे ईश्वरीय मेले में आया आहियो। तव्हां बि ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि। सभु ॼाणे विया आहिनि सभु ॼाणे वठनि त पतो न केतिरी भीड़ थी वञे। एतिरा मकान आदि रहण जे लाइ किथां खां लाहींदा। पिछाड़ी में ॻाईंदा आहिनि न, ओहो प्रभु तेरी लीला। कहिड़ी लीला? सृष्टि खे बदिलण जी लीला। इहा आहे सभिनि खां वॾी लीला। पुराणी दुनिया ख़त्म थियण खां पहिरियों नई दुनिया जी स्थापना थींदी आहे। इन करे हमेशह कंहिंखे बि सम्झायो त पहिरियों स्थापना विनाश, पोइ पालना चइणो आहे। त पहिरियों नई दुनिया जी स्थापना थींदी न। त बाबा चवनि था हाणे स्थापना जो कार्य हले थो, पोइ विनाश, पोइ पालना। जॾहिं स्थापना पूरी थींदी तॾहिं पोइ विनाश शुरू थींदो, पोइ पालना थींदी। त ॿारनि खे ख़ुशी रहंदी आहे असां सुदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहियूं, पोइ असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं। इहे कोई खे पतो न आहे न देवताउनि जो राज्य काॾे वियो, नाम निशान गुम थी वियो। देवताउनि जे बदिले पंहिंजे खे हिंदू चई ॾींदा आहिनि। हिंदुस्तान में रहण वारा हिंदू लक्ष्मी नारायण खे ईअं कॾहिं न चईंदा, उन्हनि खे देवता चईंदा आहियूं, लक्ष्मी नारायण खे। त हाणे हिन मेले में ड्रामा अनुसार तव्हां आया आहियो। इहे ड्रामा में नूंद आहे, धीरे धीरे वृद्धि थींदी रहंदी आहे, है न। इहे ड्रामा में नूंद आहे, धीरे धीरे वृद्धि थींदी रहंदी आहे। तव्हांजो जो कुझु पार्ट हले थो, पोइ कल्प बाद वरी हलंदो। त हिन मेले में तव्हां आया आहियो, इहे ड्रामा में नूंद आहे की हिन मेले में असां बाबा जो अचणु, असांजो मिलणु, धीरे धीरे वृद्धि थींदी वेंदी आहे। तव्हांजो जो कुझु पार्ट हले थो, पोइ कल्प पोइ वापसि हलंदो। ये चक्कर फिरंदो ई रहंदो। पोइ रावण राज्य में आसुरी पालना थींदी आहे। हाणे तव्हां ईश्वरीय ॿार आहियो, पोइ असां दैवी ॿार ठहींदासीं, पोइ असां क्षत्रिय ॿार ठहींदासीं। ईश्वर जे ॿार ठहिण में त हिकदमि फ्री थी वेंदा आहिनि। सभु कुझु जीअं ईश्वरी हथ पकिड़े कराईंदा आहिनि। पोइ दैवी ॿार ठहींदासीं, हुन में बि एतिरी महिनत न हूंदी, पोइ धीरे धीरे महिनत शुरू थींदी। तव्हां जो अपवित्र प्रवृत्ति वारा ठही विया आहियो, सो हाणे पवित्र प्रवृत्ति वारा ठहींदा आहियो। पहिरियों असां अपवित्र प्रवृत्ति वारा हुयासीं, हाणे असां पवित्र प्रवृत्ति वारा ठहींदा आहियूं। आहे त इहे बि दैवी गुण वारा मनुष्य, बाक़ी एतिरी बुझायूं आदि ॾेई छॾी अथनि। विष्णु कहिड़ा, ये कोई ॻाल्हि न, ये कोई ॿुधाए न सघे। महालक्ष्मी जी बि पूजा कंदा आहिनि। जगदम्बा सां कॾहिं धन न मांगदा। धन जास्ती मिलियो त चईंदा लक्ष्मी जी पूजा कई, इन करे उन्हनि जो भंडार भरिजी वियो। हिते त तव्हां जगदम्बा सां पायो था परमपिता परमात्मा शिव द्वारा ॾियण वारो हुआ। तव्हां ॿार बाप दादा खां बि लकी आहियो। ॾिसो जगदम्बा जो त केतिरो मेलो लॻंदो आहे, ब्रह्मा जो एतिरो न आहे। ब्रह्मा खे हिकु जॻह विहारे छॾियो अथनि। अजमेर में ॾाढो मंदरु आहे, देवियुनि जा मंदर ॾाढा आहिनि, छो जो हिन समय तव्हांजी ॾाढी महिमा आहे। तव्हां भारत जी सेवा कंदा आहियो, पूजा बि तव्हांजी जास्ती थींदी आहे। तव्हां लकी आहियो। जगदम्बा जे लाइ इहे न चईंदा की उहा सर्वव्यापी आहे। तव्हांजी महिमा थींदी रहंदी आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि सूक्ष्म वतन खे बि सर्वव्यापी न चईंदासीं। मूंखे चई ॾींदा आहिनि कण कण में, केतिरी ग्लानी कंदा आहिनि। केतिरी ॾिसो बाबा केॾी सारी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि।
जगदम्बा मामा जा मेला लगदा आहिनि। ब्रह्मा बाबा खे हिकु जॻह विहारे छॾियो अथनि त एतिरी महिमा न आहे। देवियुनि जा ॾाढी महिमा आहे, है न। असां ॾाढा लकी आहियूं जी असांजी पूजा दासी थींदी आहे। जगदम्बा जे लाइ न चईंदा सर्वव्यापी आहे। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि सूक्ष्म बतन में विहारे छॾियो अथनि। बाक़ी शिव बाबा खे कण कण में थिए छॾियो। तव्हांजी मां केतिरी महिमा वधाईंदो आहे। भारत माता जी जय चईंदा आहिनि। भारत माता त तव्हां आहियो, धरणी न आहे। धरणी आदि त हाणे तमो प्रधान आहे, सत्युग में सतो प्रधान थी वेंदी। हिन करे चईंदा आहिनि देवताउनि जा पैर पतित दुनिया में न पईंदा आहिनि। जॾहिं सतो प्रधान धरती थींदी तॾहिं ईंदा आहिनि। हाणे तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे। श्रीमत ते हलंदे बाप खे यादि कंदा रहंदव त उच्च पद पाईंदा। ये ख़्यालु रखिणो आहे। यादि कंदव त विक्रम विनाश थींदा। श्रीमत मिलंदी रहंदी। बाबा की यादि कंदा रहंदा त विक्रम विनाश थींदा वेंदा। श्रीमत मिलंदी रहंदी। सत्युग में त तव्हांजी आत्मा पवित्र कंचन थी वेंदी आहे त शरीर बि कंचन मिलंदो आहे। सोने में खाद पईंदी त पोइ जेवर बि अहिड़ो ठहींदो आहे। आत्मा कूड़ी त शरीर बि कूड़ो। खाद पाइण सां सोने जो मूल्य बि कम थी वेंदो आहे। तव्हांजो मूल्य हाणे कुझु बि न आहे। पहिरियों त विश्व जा मालिक 24 कैरेट हुयो, हाणे 9 कैरेट चईंदासीं। इहे बाप ॿारनि सां रोह रियान कंदा आहिनि, ॿारनि खे वेही बहलाईंदा आहिनि। तव्हांजो ॿुधंदे चेंज थी वेंदा आहियो। मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियो। जो तव्हां बाबा खे वेही सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, रोह रियान कंदा आहिनि। ॿारनि खे वेही बाबा बहलाईंदा आहिनि। जो तव्हां ॿुधंदे चेंज थी वेंदा आहियो। मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियो। हुते हीरे जवाहरातनि जा महल हूंदा। बाबा जी ॻाल्हियूं ॿुधे ई त दिमाग़ में वेही रहियूं न। हुते हीरे जवाहरात जा महल हूंदा। स्वर्ग त पोइ छा, हुतां जा शूबीर सादी बि तव्हां पी करे ईंदा आहियो। हुतां जे फल बि एतिरा वॾा वॾा हूंदा आहिनि। हिते त मिली न सघनि। सूक्ष्म मतन में त कुझु न आहे। हाणे तव्हां प्रैक्टिकल में वेंदा आहियो। इहा आत्मा परमात्मा जो मेलो आहे। इन सां तव्हां उज्जवल ठहींदा आहियो। सूक्ष्म मतन में त कुझु बि न आहे। बाबा चवनि था हाणे आत्मा परमात्मा जे मेले सां असां उज्जवल थींदा आहियूं। तव्हां ॿार जॾहिं हिते ईंदा आहियो त फ्री आहियो। घर बार धंधे आदि जो कोई फुरनो न आहे। त हिते तव्हांखे यादि जी यात्रा में रहण जो चांस सुठो आहे। हुते त घर घाट आदि यादि ईंदो रहंदो। हिते त कुझु न आहे। राति जो 2 बजे उथी करे हिते वेही रहो। सेंटर्स ते त राति जो तव्हां वञी न सघंदा। हिते त सहज आहे। शिव बाबा जी यादि में वियो, कोई यादि न अचे। हिते तव्हांखे मदद बि मिलंदी आहे। सवेरे सुम्ही पओ, पोइ सवेरे उथो। 3 खां 4 बजे ताईं अची करे वियो। बाबा बि अची वेंदा। ॿार ख़ुशि थींदा आहिनि। बाबा आहे योग सिखाइण वारा, इहे बि सिखण वारा आहिनि। त भई बाप दादा अची वेंदा। पोइ हिते ऐं हुते योग में वेहण में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे न। हिते कुझु बि यादि न पईंदो आहे। इन में फ़ाइदा ॾाढा आहिनि। बाबा जे घर कुझु बि यादि न पईंदो आहे। हुते फ़ाइदा ॾाढा आहिनि। बाबा राय ॾींदा आहिनि। इहे ॾाढो सुठो थी सघंदो आहे। हाणे ॾिसो ॿार उथी सघंदा आहिनि।
कईअनि खे सवेरे उथण जो अभ्यास आहे। तव्हांजो संन्यास 5 विकारनि सां आहे, वैराग्य पूरी दुनिया सां आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हाणे सृष्टि बदिलण जी लीला हले थी, इन करे स्वयं खे बदिलणो आहे। खीर खंड थी करे रहणो, स्वयं खे बदिलणो आहे। खीर खंड थी करे रहणो। ॿियो आहे सवेरे उथी करे हिकु बाप जी यादि में वेहणो आहे। हुन समय ॿियो कोई यादि न अचे। पुराणी दुनिया सां बेहद जो वैरागी ठही 5 विकारनि जो संन्यास करणो। सवेरे उथी करे हिकु बाप जी यादि में वेहणो आहे। हुन समय ॿियो कुझु यादि न अचे। पुराणी दुनिया सां बेहद जो वैरागी ठही 5 विकारनि जो संन्यास करणो। वरदाना, बेहद जी स्थिति में स्थित रही सेवा जे लगाव सां न्यारो प्यारो विश्व सेवाधारी ठहो। विश्व सेवाधारी अर्थात बेहद जी स्थिति में स्थित रहणु। अहिड़ा सेवाधारी सेवा कंदे हुए भी न्यारा ऐं सदा बाप जा प्यारा रहंदा आहिनि। सेवा जे लगाव में न ईंदा आहिनि, छोकी सेवा जो लगाव भी सोने जी जंजीर आहे। ये भी बंधन आहे, बेहद सां हद में लाहींदो आहे। इन करे देह जी स्मृति, ईश्वर संबंध सां, सेवा जी साधननि सां लगाव सां न्यारो ऐं बाप जो प्यारो ठहो। त विश्व सेवाधारी जो वरदान प्राप्त थी वेंदो, सदा सफलता मिलंदी। कंहिंसां बि लगाव न हुजणो खपे न। बाबा चए परम धाम त परम धाम में हली वञो। बाबा चए सूक्ष्म वतन फ़रिश्तो ठहो त फ़रिश्तो ठही वञे। बाबा चए साकार ब्रह्मण ठही सेवा करो त उहो करो। बाबा चए हाणे परम धाम में अची वञो त परम धाम में। बाबा चए स्वर्ग में हलो त स्वर्ग में हलो। असांजो लगाव न हुजे कि न असां परम धाम में वेठा हुजूं, असां स्वर्ग में ई वेठा हुजूं, न। ईश्वर संबंध सां बि लगाव न। आहिनि त ठीकु आहे, न आहिनि त ठीकु आहे। सेवा जी साधननि सां बि लगाव न। सेवा जा साधन आहिनि ठीकु आहिनि, न आहिनि त ठीकु आहिनि। असांखे त ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करिणो आहे न। अहिड़ा न्यारा बाप जा प्यारा ठहो जो विश्व सेवाधारी जो वरदान प्राप्त थी वेंदो और सदा सफलता मिलंदी रहंदी। स्लोगन आहे, व्यर्थ संकल्पनि खे 1 सेकेंड में स्टॉप करण जी रिहर्सल करो त शक्तिशाली थी वेंदा। व्यर्थ संकल्पनि खे 1 सेकेंड में स्टॉप करण जी रिहर्सल करो त शक्तिशाली थी वेंदा। स्टॉप मतलब स्टॉप। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। तव्हां सभिनि जी पहिरीं प्रवृत्ति आहे पंहिंजी देह जी प्रवृत्ति, पोइ देह जी संबंध जी प्रवृत्ति। त पहिरियों प्रवृत्ति देह जे हर कर्मेंद्रियनि खे पवित्र ठाहिणो, सूक्ष्म ऐं स्थूल। जॾहिं देह जी प्रवृत्ति खे पवित्र न ठाहियो जेसि ताईं तेसि ताईं देह जे संबंध जी प्रवृत्ति, चाहे हद जी चाहे बेहद जी, उनखे बि पवित्र न ठाहे सघंदा।
त पहिरियों ख़ुदि जी देह जे जेके कर्मेंद्रियो आहिनि सूक्ष्म वस्तु उन्हनि खे पवित्र ठाहियो। तॾहिं असां देह जे संबंध जी प्रवृत्ति चाहे हद चाहे बेहद उन्हनि खे बि पवित्र ठाहे सघंदासीं। त पहिरियों पंहिंजे पाण खां पुछो कि पंहिंजे शरीर रूपी घर खे अर्थात संकल्प बुद्धि नैनन मुख के रूहानी अर्थात पवित्र ठातो आहे। अहिड़ी पवित्र आत्मायूं ही महान आत्मायूं जे पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि खे पवित्र ठातो आहे उहे ही महान आत्मायूं आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।